जी बिल्कुल। इन वक्त असी गवर्नर हाउस ॿाहिरां बीठा आहियूं जिथे जमायत इस्लामी पारां हक़ ॾियो कराची के जो उनवान हेठ कायदाबाद का जो मार्च कढियो वियो हो उहो मुख़्तलिफ़ रोडनि ऐं रस्तनि खां थींदे हींअर जो तो गवर्नर हाउस जे भरिसां अची ते पहुतो आहे। ये अॻवान उन्हनि जा कारकुन आहिनि तोड़े जो शहरी जेके आहिनि उहे हिन जो सो एहतजाजी धरणे में शामिल आहिनि। इन वक्त जो सो ये एहतजाज हलंदड़ आहे जॾहिं त हिननि जा जेके चंद मुतालबा आहिनि जेके खणी करे हिते पहुता आहिनि गैस पानी बिजली मर्दमशुमारी के इलेक्ट्रिक जो ज़्यादतियूं आहिनि उन्हनि खिलाफ़ हिननि जो सो मार्च कढियो आहे। असांजी अॻवाननि सां तोड़े हिननि जा जेके वर्कर आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि जो चवणु आहे त कराचीअ खे जेके हक़ आहिनि उहे न पिया ॾिना वञनि। नओं लाइअमल जोड़ियो वेंदो उन लाइअमल में थी सघे थो त ही CM हाउस ॾांहुं बि मार्च कनि या वरी जेको ही धरणो आहे इहो इते ई रहे रमज़ान शरीफ़ इन्हनि खे इते ई करिणो पए। उहो लाइअमल जेको सो जमायत इस्लामी कराची जा अमीर हाफ़िज़ नईमुर रहमान ईंदो ऐं पंहिंजे ख़िताब खां पोइ उन जो नओं लाइअमल जेको आहे उहो जोड़ियो वेंदो। जी।